छा इतिहास रहियो आहे कोहिनूर हीरनि जो हिकड़ा हिकु सतगुरु साईं टेऊराम साहब सवन जा सव साल असांजा संत महात्माऊं काका ते उन्हनि जूं वर्सियूं मेला मनाईंदा था अचनि असांजा शांति दरबार वारा साईं बाबा रामचंद्र साहब दादा नारायण दास साहब जिन जी असीम कृपा असांजे मथां ईअं त अमर जी अहिड़ी महर जो संतन जो महात्माउनि जो राजनेताउनि जो सभिनी जो हथु हिन नाची ते न बछड़े मथां सदैव रहियो पोइ सुठा में सुठा राजनीतिक हुजनि या असांजे माखीजानी साहिब जहिड़ा सीनियर सिटीजन हुजनि सचपच नतमस्तक हिननि जे मथां घोड़ी घोड़ी मां वञा जेके इन नंढड़े सॾ ते ई अचनि पिया था ऐं असां मथां आसीस जो हथु था फेरनि मां चाहींदुमि असांजा अशोक माणिक साहब कार्यवाही खे अॻियां वधाइनि असां बि कुझु माताउनि भेनरुनि जी सेवा कंदा रहूं असांजे विच में असांजो भाउ शमूमल मुंहिंजो भाउ दिलीप आयल आहिनि उन्हनि जो बि स्वागत आहे जेको हीअ भोलेनाथ